नाज़रीन, खबरनि जो सिलसिलो जारी। अवांखे राणीपुर का ख़बर ॾींदा आहियूं। राणीपुर भरिसां ॻोठ हाजी राहब मंगरे जो रवासी पोजत अली गोहर मंगरे जो पंहिंजे पुटनि अब्दुल रहमान मंगरे जो मुजाहिद मंगरे जो सां गॾु नेशनल प्रेस क्लब राणीपुर पहुची एहतिजाज करे चयो त इलाइक़े जे बासर वॾेरे टाउन कमेटी सोबोदरे जो काउंसलर हबीबुल्ला मंगरे जो मुंहिंजी ऐं मुंहिंजे ख़ानदान जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हू ज़बरदस्ती असांजी उणी जरेब ज़री ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहे थो, जंहिंजा हिन कूड़ा खाता पिणु ठाराए छॾिया आहिनि। हिन चयो ज़मीन असांजे अबरडांडनि जी आहे, पर बासर वॾेरो हबीबुल्ला मंगरे जो मुंहिंजे भाउ गुल हसन मंगरे जो खे इस्तेमालु करे रहियो आहे, जंहिंजो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न आहे। हिन चयो त बासर वॾेरो हबीबुल्ला मंगरे जो मूंखे ज़मीन तां हथु खणण लाइ मोतमार धमकियूं ॾेई रहियो आहे। हिन चयो मां ग़रीब मिसकिन माण्हू आहियां, मुंहिंजी केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। हिन IG सिंध DIG सखर SSP खेरपुर खे अपील कई त नोटिस वठी मूंखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं बासर वॾेरे हबीबुल्ला मंगरे जो ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।